मुस्लिम लीग नून जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान सां मकाफ़ात अमल थींदो ऐं सॼी उमिरि रोईंदे गुज़ारींदो। मरियम नवाज़ लाहौर पहुचण ते जलसे खे ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाज़ शरीफ़ जे वापसी जी हतमी तारीख़ नथी ॾेई सघां, पर हू तमामु जल्द वापसि ईंदो। नवाज़ शरीफ़ 3 भेरा जलावतन थियण बावजूदि मुल्क जो सभ खां वॾो लीडर आहे। मरियम नवाज़ चयो त 28 जुलाई पाकिस्तान लाइ वॾो सान्हो हो। तव्हां नवाज़ शरीफ़ खे 3 भेरा हुकूमत ॾिनी, उन्हनि 3 भेरा नवाज़ शरीफ़ खे नेकाली ॾिनी। हुन सियासी मुख़ालिफ़नि खे मुख़ातिब थींदे चयो तव्हां अल्लाह जे हिसाब जो निशानो बणिया आहियो। महांगाई जो अहसास आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान जी मईशत खे ॾुखियाईनि मां कढियो वेंदो। अवाम इसहाक डार ते एतमाद करे। मरियम नवाज़ चयो त पार्टी जबल वांगुरु आहे, जेको उतां किरंदो पत्थर खां वधीक न हूंदो। पार्टी में इख़्तिलाफ़ हलंदा रहंदा आहिनि। शाहिद ख़ाक़ान अब्बासी 3 ॾहाकनि खां नवाज़ शरीफ़ ऐं पार्टी सां गॾु आहे। मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान सियासी मुख़ालिफ़नि सां जेको कुझु कयो उनखे फितरत जे क़ानून मूजिबि सज़ा मिलंदी। मां जॾहिं माज़ीअ ते नज़र विझां थी तॾहिं मूंखे डपु थींदो आहे त मूंखे कहिड़े इंतकाम जो निशानो बणायो वियो आहे। इमरान ख़ान ऐं संदसि पोइलॻनि सां जेको कुझु थींदो उहो मकाफ़ाती अमल हूंदो।